तव्हां शाइर बि आहियो ऐं समाजी वर्कर बि आहियो। जी जी। समाज तव्हां हिन पंहिंजे ॻोठ जे लाइ तइलीमी मैदान में छा कयो? सही हिकु हाणे समाजी कारकुन जी हैसियत सां, शाइर जी हैसियत सां, लिखे पढ़े जी हैसियत सां। सही हाणे शाइर बि हिकिड़ी माना त हिकिड़ी कैमरा आहे ऐं हिकिड़ी सूरबीन आहे जेका हर शइ खे ज़ूम करे ॾेखारींदी आहे। शाइर हिकिड़ी माना त कैमरा जो कमु करे थो, जेके मसाला आहिनि उनखे ज़ूम करे समाज जे अॻियां आणे थो, त अव्हां आया जेके मसाला नज़रअंदाज करे हिन तेज़ रफ़्तार दौर जे अंदरि जेको वञो पिया अॻिते ऐं सिग्नल सारा तोड़ींदा वञो पिया, त ॾिसो हे कहिड़ा कहिड़ा मसाला आहिनि। शाइर जो त इहो कमु आहे। त हाणे शाइरी जे मैदान में मूं छा कयो आहे न छा न कयो आहे, उहो त हाणे वक़्तु जेको आहे सो तइ कंदो ऐं ईंदड़ दौर तइ कंदो त वाकई मूं कुझु कयो आहे या कोन कयो आहे। छो त सही। मूंखे ख़बर न आहे त पोइ मूं एॾो को वॾो को कमु कयो आहे शाइरी जे अंदरि, अदब जे अंदरि। सही। ऐं जेको सो पंहिंजे ॻोठ जे अंदरि जेको तालीम लाइ मूं थोरो घणो कमु कयो। उन में तोखे पाण खे ख़बर आहे हिकिड़ो स्कूल जेको 1995 में ठहे थो, पोइ उनखे ॻोठ वारा ऐं खणी तबाह करे था छॾनि। मास्तर भॼी वञे थो हलियो, सही। तालीम तबाह थी थिए। उन खां पोइ आउं कोर्ट जो रुख़ कयां थो, हिते वारा हमरा नथा ॿुधनि जेके आहिनि पढ़ण वारा वज़ीर मुशीर। पोइ उहो हिकिड़ो स्कूल खोलायां थो, वरी उहो स्कूल हुते खोलाए कयां थो, त वरी बाद में वरी थोरा मसाला इशू सियासी समाजी जेके मसाला हूंदा आहिनि, ॿारनि जा हिसाब हूंदा आहिनि, उहो हिसाब किताब हिकिड़ो थी वञो। बाद में वरी हुनजे पासे में ई जमीन हींअर पाण वेठा आहियूं ही पंहिंजो स्कूल आहे, इहो वरी ठारायो अथऊं। ऐं वरी दोस्तनि जी महिरबानी थी, जिन वॾो आवाज़ु उथारी वञे मुंहिंजे स्कूल लाइ करे। हाणे हुनजी मास्तर मिली वियो आहे। अलाह जो शुक्र आहे त हाणे कॉम्पिटिशन में 2 स्कूल मुंहिंजे ॻोठ में हलनि पिया। जॾहिं त अॼु खां 5 साल पहिरीं असां वटि हिकिड़ो बि स्कूल कोन, पर हाणे कॉम्पिटिशन में असांजा 2 स्कूल हलनि पिया, जिन में असांजी छोकिरियूं बि अलहमदिल्ला हाणे माने काफ़ी सारी पढ़नि पियूं ऐं छोकिरियूं पढ़नि पियूं। उन जे करे मूं जेको नंढो स्कूल जेके ठाहियो आहे, हुनजे मथां जेको मूं बोर्ड लॻायो आहे, उन ते बि हिकिड़ी तमामु वॾी शख़्सियत जेका असांजी यूथ जी माना नालो बि रखियलु आहे, शहीद माई बख्तावर। त स्कूल जो बि इहो ई नालो आहे। त जदोजहद थोरी घणी आहे तइलीम हवाले सां कयूं पिया, त मन ॿारड़ा पढ़ी पवनि, मन उहे समाज जो जेको वायुमंडल आहे उन सां मिली सघनि, कुझु तइलीम कराए सघनि ऐं उहे बाशऊर थियनि, इहो आहे। अच्छा, तव्हां हेॾी वॾी गुफ़्तगू करण खां पोइ हीअ हेॾी नंढी ठाराई आहे, हुनमें तव्हां अकेले सिर ही हिन मैदान ते हो या पोइ तव्हांजो ॿाह ॿेड़ी बि हुयो? साईं समाज जा बहितरीन माण्हू मुंहिंजा ॿाह ॿेली हुया। अच्छा। हिकिड़ा माण्हू आहे जिन मुंहिंजी माना मुआशी मदद कई पिए, इन मूंखे स्कूल ठाराइण में माना मदद कई। हिकिड़ा माण्हू आहे ॾाढा बहितरीन, जिन मूंखे बहितरीन सलाहूं ॾिनियूं। हिकिड़ा उहे माण्हू आहे जिन सोशल मीडिया ते जेको आहे सो स्कूलनि जा ऐं तइलीम जो जेको हाल ॾिसी मुंहिंजे ॻोठ में, उन्हनि मूं लाइ करे आवाज़ु उथारियो। हुनमें तमामु पढ़िया लिखिया ऐं ॾाढा ज़बरदस्त माण्हू हुआ। इन जीअं हर इशू जेको हिते डिस्ट्रिक्ट उमरकोट में थींदो आहे, तक़रीबन हाजी साहब वीचारो हूंदो आहे। हाजी साहब त जेको आहे सो ॾाढो ज़बरदस्त लिखियो, तमामु घणनि लिखियो, पर हिन लिखियो ऐं हिन मुसलसल जेको आहे सो मूंखां वीचारो इहो प्राप्ति में रहियो। त सुठा माण्हू सभई मूंसां गॾु हुआ। स्कूल खुलण खां पोइ हाणे तव्हां केतिरो मुतमिन आहियो त तव्हां लाइफ में तव्हां स्कूल खोलियो आहे? ते मुतमैन बिल्कुलु आहियां, छो त मुंहिंजा ॿार पढ़नि पिया ऐं मुंहिंजे ॻोठ जा ॿार पढ़नि पिया। यार मूं लाइ ॾाढी माना भली खुशी आहे ऐं इहा माना जेका नंढड़ी कामयाबी मिली आहे, ऐं सम्झो थो इहा मूं लाइ वॾी कामयाबी आहे। दुनिया जी नज़र में स्कूल छा बि हुजे, मुंहिंजी नज़र में चवंदो त इहो माना हिकिड़ी वॾी मुंहिंजी कामयाबी आहे। ॿार पढ़ंदा ऐं जॾहिं हितां पास आउट करे ऐं अॻिते कंहिं सुठे मनसब ते पुॼंदा, कंहिं सुठे मक़ाम ते पुॼंदा, यकीननि मूंखे अञा बि घणी खुशी थी।